बस मिड़े से गर्मियुनि में थधल थड़ियल आहे या करे कंहिं संगत खे मिड़े कुझु ॾींदा आहियूं। वॾा तो त पंहिंजी औताक में चयो पिया त तुंहिंजी ॿने में का बि शइ कोन्हे। बसि हा मूंसां का दुश्मनी थी आहे, मां त बेॾोही आहियां। केरु ॾोही आहे केरु ॾोही न आहे इहा ख़बर त अॻिते पवंदी। अरे बाबा ॿुधो, इहा सॼी भंग पटे पंहिंजे ट्रक में रखो ख़्याल सां, ये का बि शइ न रहे। जी साईं। वरी वॾेरे खे कीअं झले वई पुलिस? मां वॾेरो बाग वारी बदले में भंग पोखराईंदो। अरे मुआ त आस्ते त ॻाल्हाए, केरु ॿुधी न वठाई। बते तो वॾेरे जी ॻाल्हि न मां मुंहिंजे साम्हूं वॾेरे भंग ट्रक में विझराए शहर उमाणी हुई। लॻे थो इहो खुलंदो तो ई ॿारियो आहे, तॾहिं त तोखे नौकरीअ मां कढी छॾियो अथनि। बाबा सची बि मूं पंहिंजी अखियुनि सां वॾेरे जी भंग ॾिठी हुई। अरे दूसरे जाती चाहे भी पुलिस वॾेरे खे झले वई या रुगो ईअं ॻाल्हि आहे। वॾेरे खे पुलिस ॿधी त वई आहे, पर छा कंदी पुलिस वॾेरे खे? हेॾां न हेॾां जो थो अची ठका करे वॾेरो ॿियो। हा, वॾनि माण्हुनि खे केरु हथु लाईंदो? ॾचो त ग़रीब माण्हुनि। पर बाबा वॾेरो त सग सूधो पकड़ियो आहे। पुलिस सॼी ट्रक भराए वई आहे भंग जी। ऐं मां चङो थो जो सरकारी आहे ॻोठ में सॼी भंग पटराए वई, न त सॼो ॻोठ मवाली थी वञे हमू सूधो। ऐं तव्हां बि पार कढो आहे, अलाह असांजो जुसो मवाली थी वियो। तोखे त सॼो ॾींहुं आहे रुगो खिल भोग। अरे नौकरी हली वई अथई, अथई को खुटको त नौकरी हली वई आहे। छो इन में खुटके जी कहिड़ी ॻाल्हि? हिकिड़ी नौकरी वई त ॿी ईंदी, हिकिड़ो दर बंदि थींदो त अलाह ॿियो खोलींदो। अहिड़ो त को केरु ॻरो अथसि, जिते थो वञे त को न को खुलम ॿारियो थो अचे। मूंखे त रुगो फिकुर आहे अधे गुलण वारनि जो। उहे ॿुधंदा त वाह जो खिलूं कंदा असां ते। छो छो अमा खिलू छो कंदा असां ते? आख़िर 8वीं जमात पास आहियां। आख़िर 8वीं जमात पास आहियां, मर के तूं 8वीं जमात ते। अरे खिलू न कंदा तोते त नौकरी हली वई साबित 4-5 ॾींहंनि में। पर मां मूं इहा नौकरी किथे छॾी आहे? मालिकनि मूंखे पाण कढियो आहे नौकरीअ मां। अरे सभागा प्रकार हूंदई अहिड़ा त पोइ तोखे केरु रखंदो नौकरीअ में? वाह बाबा वाह, वाह जोधा इंसाफ़ करे। वॾेरो भंग बि पोखराए पाण, मूंखे नौकरी मां बि कढियई पाण, तव्हां वरी दॿायो बि असांखे। सच त हिते ॻाल्हाइणी कोन्हे, मां मुर्गो वञां थो हितां। हा पर अब्बा सदके वञई, मानी त खायो वञे न। मानी कहिड़ो ॾियो पियो? अमा इहा मानी हाणे तव्हां ॿई वेही खाओ। एॾी बेइज़ती खां पोइ वेही हाणे मानी खाओ। हेलो एवरीबॉडी। हेलो माय डियर अदनान। अचो अचो सरकार, अचो अचो, वेहो वेहो वेहो। छो भला साईं जन हिन जुमे जो वरी ॻोठ न विया? बस यार वरी मूड ख़तम थी वियो, हाणे ॻोठ वञी छा कयूं? ये खटारियूं बसियूं खटारा रोड मुंहिंजो न वे त मूं पंहिंजो प्रोग्राम कैंसिल कयो। कमीज़ गॾु निकिरंदासीं। हिते वरी सी तव्हां कहिड़ो डिफेंस में रहिया पिया आहियो? छो यार हिते भला कंहिंखां घटि आहियूं छा? अदनान त इन लाइ ॻोठ नथो वञे जो माइट ज़ोरी था मङणो कराइनि से। पोइ छा आहे यार, खणी करे मङणो। कीअं मङणो करे प्यारा? छोकिरी हिन खां पूरा 10 साल वॾी आहे। अरे यार हाणे बस कयो प्लीज यार, छो था मुंहिंजी ज़ाती मामले ते तव्हां ॻाल्हायो? यार असीं त तुंहिंजे भले में था ॻाल्हायूं, पर तोखे इहा ॻाल्हि नथी वणे त ठहियो छॾेसि हिन ॻाल्हि खे। भला अदनान यार ॻाल्हि ॿुध, यार तूं हिते के वॾे सनतकार जी छोकिरी सां शादी छो थो करे? यार पहिरीं तूं त शादी कर, पोइ घड़ी असांजो वारो ईंदो। जमाल यार तुम्हारी हुन ऑफिस वारी मिस फलक जो छा हाल आहे? हाय मिस फलक सां यार मूं ॾाढी ट्राई कई आहे, पर यार लिफ्ट ही कान थी कराए। बस बच्चा, सॼी ज़िंदगी इते महिनत कंदो रह, मन कॾहिं क़िस्मत खुली वञे। यार जमाल वो असांजी पाण थो हुजे। यार असांजी अहिड़ी क़िस्मत किथे? त पोइ यार तूं कंहिं करोड़पति बेवा सां छो नथो खणी शादी करी? ॿुध, मां त हिन जा ॿार पालण लाइ तयार आहियां, इंसानी ख़िदमत ख़ातिर। वाह बच्चू, इंसानी ख़िदमत ख़ातिर या कार बंगलो? यार मुनीर छो तो वेचारे के चाचे अला ॾिने या मोचड़ा खाराए। यार जमाल तूं सॼो मज़ो किरकिरो करे छॾींदो आहीं। यार छॾ इन मज़े वज़े खाने ॻाल्हि ॿुध, नेरनि कयो तयारु थियो,
असां सभिनी खे अॼु सिंधी अदबी संगत जी गॾिजाणी में हलणो आहे। हा यार हलो हलो, अॼु मुंहिंजी दिलि बि ॾाढी उदास आहे। हलो त अॼु हली मां तव्हांखे हिकु गीत ॿुधायां। करोड़पति तस्वराती महबूबा ते जेका खिलावन में रहंदी आहे। न न यार मुनीर ईअं नचो यार, उहा जेका हिन जे दिलि में रहंदी आहे। पोइ यार छा त ॻाल्हि कई अथई, असल तबियत ख़ुशि करे छॾी यार। पोइ थी वञे हिकु चाइनीज़ डिनर। ओहो यार, दिलि उदास करण जहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदो कर यार। ॾिसी तूं हिकु त ॿिनि महीननि खां पघार कोन मिलियो, वरी चाइनीज़। हलो त यार जमाल वारी मिस फलक जे बंगले ते था हलो। न न यार इहो सही न। छो चाहे बि ऑफर न कंदी? न न यार चाहे छो न ऑफर कंदी, पर यार इहो सही न। हेठां फोन करे पुछऊंसि था, पोइ त ठीकु आहे। न न यार इहो वरी बि सही न आहे। चङो वापसी ते तव्हां सभिनी खे मां थो चाहे पियारिया। जमाल ज़िंदाबाद। जॾहिं चाह पीआरी अरे असां रहूं तो ईअं ई लाइ कंदो। हा बाबू ॿुध, पाणी जग ते ॾिजो। हा हा जाओ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छोरा बाबा कुछ आयो नी? अब बचायूं बचायूं, अब बचायूं लगा बाबा। ओ भाऊ तेरा विनोद बेटा, अरे हुकुम के छॾ, ॿुधाए त मानी में छा अथई? खाऊ थुला जेको घरां झेड़ो करे आयो आहीं छा? छा चई मां थुलो? न न तव्हां त सफ़ा सजड़ा सीप पकायो, पा गुलनि में था तुरो। अरे अञा त परेशान हाणी साल कंडा करे छॾियो आहे। ऐं जे कंडा थियण ते ही हालत आहे त सेहतमंद त अलाए छा हूंदो। छा चई? न न कुझु मतिलबु त साईं खे छा खपे? हा हिते आहे न। हा ॿुधाए भला मानी में छा अथई? मानी में सही सभु कुझु आहे। साईं नंढो गोश्त आहे, फ्राई गोश्त आहे, बिरयानी आहे, चांवर आहिनि। चांवर ॿुधाए त ॿियो छा अथई? ॿियो साईं वॾो गोश्त आहे, कीमो आहे, भाॼी गोश्त आहे, दही आहे। दही बि आहे। ॿियो छा अथई? साईं ॿियो भिंडियूं आहिनि, वल तूरियूं आहिनि, ऐं साईं ॿियो फ्राई आहे, कुकड़ फ्राई आहे, हर शइ आहे साईं। अरे चवां त ॿुधाए त ॿियो छा थी? ॿियो त साईं इहे गिलास आहिनि, जग आहिनि, खटूं इहे मूड़ा आहिनि, इहे खाओ त भली खाओ। अरे पक न कर, ॿुधाए त ॿियो छा आहे? ॿियो साईं मुंहिंजो मगज़ आहे, खाइण लाइ न पर खपाइण लाइ। अरे दाल कान्हे? दाल? हा साईं हा दाल आहे, बिल्कुलु आहे, छो न आहे। सवेर खां वेठी तो दाहूं कयां दाल जूं, ऐं दाल जो नालो खणी कोन। साईं तव्हांजो कद बुत रोब ॾिसी मूं चयो त तव्हां पक कुकड़ खाईंदो। छो दाल खाइण को ॾोह आहे छा? न साईं न, दाल खानदान माण्हू खाईंदा आहिनि। अलाह ॾे त माण्हू रुगो पियो दाल खाए पियो। छा चई? न मुंहिंजो मतिलबु आहे त दाल में भला मटरनि जी या मुङनि जी? हा हिते आहे नी दाल मुङनि जी सिंगल प्लेट, ठीकु। पाणी जो जग थधो बर्फ वारो, ठीकु हिकिड़ी मानी, ठीकु ऐं कातर बसरनि जी, ठीकु टमाटरनि जी कातर, ठीकु। सावा मिर्च। हा ऐं ॿुध मानी गरम आंट। चङो हाणे मठ करे वे, ॾिसण जो मुड़ुसु माण्हू, खाइण जो सफ़ा चट। ऑर्डर दाल जो फरमाइशूं वरी कढ़ाई वरी। अरे यार चरिया, मां त किरीअ जी मानी खाईंदो आहियां। त पोइ साईं के इस्पताल में वञी करे सरकारी मानी खाओ न। छा चई? न वियो कदा थियो खणी थो अचां। जूसे जा पी शुक्र आहे जो जूसो होटल ते लॻी वियो आहे। हा 2-4 ॾींहं त कढी वियो आहे। ख़ुदा का समक ॾियसि दिलि में त को नौकिरीअ में शल दिलि लॻी वञेसि। जूसे जा पी मां त बासी आहे, जे नौकिरीअ में दिलि पकी लॻी वञेसि त पोइ निम वारे पीर ते वञी पढ़ चाढ़ींदो दोलण शरनाइनि सां। हा हा पर त तूं चाढ़जांइ, मां त उते देग बि लाहियां, पर रुगो छोकिरो सुधरी पवे। न हाणे नौकिरी कंदो, ज़रूर कंदो, ॾिसजांइ। कीअं भला? तोखे कीअं पका? तावीज़ करे विधा अथमांसि, ऐं जीजीअ खां मिसरी पढ़ाए उहा बि खीर में ॾिनी अथमांसि। हाणे ॾिस त कीअं नथी दिलि लॻेसि। त पोइ ज़रूर नौकिरी कंदो पियो। पोइ त बसि निम वारे पीर ते पढ़ चढ़े ई चढ़े। जूसे जा पी जे मौला खणी मन असांजी ॿुधे ऐं जूसो बि लाॻी तो नौकिरीअ में हुजे, पोइ त हिन ई थधियुनि में
मूं महिल सां लाऊं बि ॾियारे छॾियूंसि। हा अधु गुलण पियो थो इशारा